सिंध जे आवाम दोस्त वज़ीर आला मीर बंदा अली खान तालपुर जो फर्ज़ंद मीर गुलाम अली तालपुर सिंध जे रिवायती सियासतदाननि खां इन करे बि मुनफरिद आहे जो हुन जी ज़िंदगी जो मक़सद ख़ल्क़े ख़ुदा जी ज़िंदगियुनि में सहूलियतूं पैदा करणु आहे। हिन मक़सद जे हासिलात जे लाइ हुन रुगो फर्ज़ी दावाऊं ऐं वाइदा न कया आहिनि, पर अमली तौर ते हुन टंडे गुलामी शहर इन्हीअ जे आस पास अहिड़ा अमली मॉडल मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि जे रूप में बि पेश कया आहिनि। इक़्तिदार खां परे रही बि अवामी भलाई जा कम करे सघजनि था। इन्हीअ जो मिसाल बदीन एन 229 पारां पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार मीर गुलाम अली तालपुर आहे। फरीद मौक़ो मातली तलके जे अवाम खे मिलियो आहे त इन खां फ़ाइदो वठी पाण खे इन्हनि 5 सालनि में अहिड़ी जाइ ते पहुचाइनि जो केरु हुननि जे वेझो बि न अची सघे। तव्हांखे जेके कम आहिनि अॻिते वधण जे लाइ तरक़ीअ जे लाइ तव्हांखे इंशाअल्लाह उहो सभु कम कराएगी। संदसि मुखालिफ़ उम्मीदवार जिते बदकलामी वसीले माण्हुनि खे मुतवजा करे पंहिंजे ख़ानदान पारां अर्बन रुपयनि जे कयल अवामी डोल जी लताड़ तां ध्यानु हटाइण जी कोशिशुनि में मशगूल आहे, उते पंहिंजे ज़ाती ख़र्चनि सां अवाम जी ख़िदमत कंदड़ मीर गुलाम अली तालपुर मुतल कोशिशुनि जो मिसाल कुझु ई स्कीमूं नुमाया आहिनि। लिंक रोड गर्ल्स कॉलेज, कम्युनिटी हॉल, शादी हॉल, लाइब्रेरी, स्कूल्स, फर्नीचर, फिल्टर टैंकर, आरओ प्लांट, फैमिली पार्क, हॉस्पिटल, मैटरनिटी होम, मलाला स्कूल, टाउन। अचो त लाड़ जे पुरअमन माहौल में गुंडागर्द सोच जे रस्ता रोक करियूं ऐं मीर गुलाम अली तालपुर जहिड़नि किरदार जे गाज़ियनि खे वोट ॾेई कामयाब करियूं। असांजा वोट मीर साहब जा असमिना खे अॼु बि ॾिसण कढायूं, सुभाणे बि कढायूं। असां ॻोठ मुश्ताक गुंड जा रवकू आहियूं। असांजा ई वोट टोटल मीर गुलाम साहब खे वोट असां मीर साहब तव्हां जेको आहे सो वोट ॾेई मूंखे बशीर साहब खे इन्हीं खे असांखे कामयाब करायो। इहा ज़िम्मेदारी तव्हांजी। पीपी पारां नामज़द उम्मीदवार मीर गुलाम अली तालपुर खे पंहिंजो कीमती वोट ॾेई कामयाब कंदा।